अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दुलाब अॼु जेको आहे कहिड़े मोड़ ते पहुचंदो, जेका अचण वारो एपिसोड आहिनि उन्हनि में छा छा थियण वारो आहे, अॼु जी वॾी ख़बर तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों। अॼु जेको आहे न कुझु ॿियूं ख़ुशि ख़बरियूं बि तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। इहा 1 मिनट जी वीडियो आहे, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशबुला खे सब्सक्राइब लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों हलूं था अॼु जी प्यारी प्यारी अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो त दुलाब त सौ ते ख़तमु थियण वारो आहे ऐं उन खां पोइ छा थींदो। दोस्तों इहे जेका अदाकार आहिनि दुलाब में, इन्हनि जो हिकु ॿियो ड्रामो हाणे शुरू थी रहियो आहे। शूटिंग तमामु जल्द शुरू थींदी, जंहिंजो नालो आहे पंहिंजा वेरी। ऐं खजू साहब डायरेक्टर आहे, राइटर बि दुलाब वारो आहे, डायरेक्टर बि दुलाब वारो आहे ऐं काफ़ी दुलाब ड्रामे जा वॾा वॾा इहे जेका मेन अदाकार आहिनि, इहे तव्हांखे इन ड्रामे में ॾिसण वटां मिलंदा। बक़ाया उनजी अपडेट तमामु जल्द ॾींदासीं। बाक़ी दुलाब में अचण वारे एपिसोड में जेको आहे शानवाद खान अञा गेम खेॾी करे अञा इन्हनि खे ज़लील ख़्वार कंदो ऐं तमामु जल्द राज़नि खे ख़बर पइजी वेंदी असांखे बर्बादु करण वारो, असां सां फ़रेब करण वारो मंसूर खान न आहे, शानवाद खान आहे। पोइ शानवाद खान जी ख़ैर न हूंदी बाद में। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।